Hello dear students, Assalamu alaikum. You are most and heartily welcome at RP Education System YouTube channel. So dear friends, today I am going to teach you adverbs, and today I will teach you adverb with very easiest way. तो आज असां तव्हांखे adverb बिल्कुल सवली सिंधी, आसान सिंधी ऐं सवले तरीक़े खां सेखारींदासीं ऐं असांखे 100% यकीन आहे त हिन वीडियो खां पोइ तव्हांखे adverb जे हवाले सां को बि मसइलो मसाइल न रहंदो। तो एडवर्ब जे हवाले सां तव्हां काफ़ी वीडियोस ॾिठा हूंदा ऐं काफ़ी ॿारनि खे जेका वधि खां वधि जेके प्रॉब्लम्स जेके फेस करण जे लाइ अचनि था या मिलनि था उहे मोस्टली ॿारनि खे एडवर्ब में अचनि था, छाकाणि ॿियो पार्ट ऑफ स्पीच सॼी असांखे बिल्कुलु इज़ीली सम्झ में अची वञनि था पिया, पर एडवर्ब वरी पार्ट ऑफ स्पीच जो हिकिड़ो अहिड़ो हिसो आहे जेको अक्सर करे ॿारनि खे ॾुखियो लॻंदो आहे, पर अॻे तव्हांखे ॾुखियो लॻंदो आहे हो ऐं अॼु खां पोइ तव्हांखे इनशाअल्लाह इहो एडवर्ब वारो मसइलो या एडवर्ब तव्हांखे ॾुखियो न लॻंदो। तो अॼु जो असांजो टॉपिक आहे एडवर्ब ऐं एडवर्ब जी असां बिल्कुलु तव्हांजे हिसाब किताब सां या ॿारनि जी हिकिड़े लेवल जे हिसाब सां इहा डिफिनेशन लिखी आहे ऐं काफ़ी ईअं थींदो आहे त मुख़्तलिफ़ किताबनि में एडवर्ब जो जेके डिफिनेशन जेके आहिनि वॾियूं वॾियूं ऐं लॉन्ग टर्म जेके लिखियल हूंदियूं आहिनि जेके ॿारनि जी सम्झ खां मथे हूंदियूं आहिनि ऐं मथां गुज़री वेंदियूं आहिनि, पर हीअ हिकिड़ी सिंपल ऐं वेरी इज़ीएस्ट हिकिड़ी डिफिनेशन आहे त एडवर्ब्स मॉडिफाई। हाणे मॉडिफाई खे डिस्क्राइब एडवर्ब मॉडिफाई यानी बुधाए तो डिस्क्राइब करे तो या एक्साइज करे तो एडवर्ब्स डिस्क्राइब्स या एडवर्ब मॉडिफाई अ वर्ब। ये एडवर्ब जेको वर्ब के डिस्क्राइब करे तो वर्ब के डिस्क्राइब करे तो एन एडजेक्टिव एंड एडजेक्टिव के डिस्क्राइब करे तो एट अदर एडवर्ब। त हिकड़ो एडवर्ब छा तो करे हिकड़े वर्ब के डिस्क्राइब करे तो हिकड़ो एडवर्ब हिकड़े एडजेक्टिव के डिस्क्राइब करे तो हिकड़ो एडवर्ब साइड में जेको एडवर्ब के डिस्क्राइब करे तो। हाणे की तो करे असा बटे एग्जांपल वठूं था उन एग्जांपल में यो बिल्कुल क्लियर थी वेंदो त हिकड़ो एडवर्ब इन टिनी जी माना में इजाफो कीअं तो करे या इन टिनी के डिस्क्राइब कीअं तो करे। हाणे ॿियो बि हिकिड़ो शॉर्ट तव्हां खे ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं त कल असां तव्हां हिकु वीडियो ठाहियो हो जंहिंमें असां एडजेक्टिव जे बारे सां ॿुधायो ऐं एडजेक्टिव छा तो करे कल ही ॿुधायो आहे, पर हिकिड़ो सिंपली तव्हां खे ॿुधायूं त एडजेक्टिव छा पे कयो कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन जी माना में इजाफो पे कयो या हिकड़े एडवर्ब एडजेक्टिव के माने एडजेक्टिव नाउन ऐं प्रोनाउन खे डिस्क्राइब करे तो त साॻियो ई कम आहे एडवर्ब जो, पर एडजेक्टिव नाउन ऐं प्रोनाउन खे डिस्क्राइब करे तो एडवर्ब वरी छा तो करे वर्ब एडजेक्टिव एंड एडवर्ब के डिस्क्राइब करे तो। त असां के एग्जांपल वठूं था पहिरीं में असां अचूं था त ही वर्ब के डिस्क्राइब कीअं तो करे हिकड़ो एडवर्ब हिकड़े वर्ब के डिस्क्राइब कीअं तो करे। मिसाल तो राइट he spoke English slowly, यानी ही अंग्रेजी आहिस्ता ॻाल्हायो। he spoke English त ॾिसो ही spoke जेका छा आहे सेकंड फॉर्म आहे speak जी, सेकंड फॉर्म कंहिंजी आहे speak जी। he spoke यानी ही ॻाल्हायो he spoke English slowly त ही slowly छा आहे एडवर्ब आहे ऐं असां अॻे में ही काफ़ी वीडियोस ॿुधाए चुका आहियूं त सफिक्स ऐं प्रीफिक्स जे हवाले सां वीडियो ठाहे चुका आहियूं, जेके तव्हां नाहे ॾिठा त उन्हनि खे लाज़मी ॾिसजो। पर ॾिसो ly यानी सफिक्स ly लॻी पई आहे लफ़्ज़नि जी पछाड़ी, त जिन लफ़्ज़नि जी पछाड़ी ly ईंदो आहे हू एडवर्ब हूंदो आहे। त हिकड़े एडवर्ब हिकड़े वर्ब जी माना में इजाफो कयो, हिते चए तो ही स्पोक इंग्लिश यानी अंग्रेजी ॻाल्हायो पर आहिस्ता, त हिते वर्ब आहे चए तो ॻाल्हायो पर आहिस्ता ॻाल्हायो, त ॻाल्हाइण जी माना में आहिस्ता हिकु लफ़्ज़ एड थियो आहे। त हिन एग्जांपल में ज़ाहिर थियो त हिकड़े वर्ब जी माना में हिकड़े एडवर्ब जेका उन जी माना में कीअं एड थिए तो या एडिशनल मीनिंग उन जी कीअं थी थिए। हाणे असां ईंदासीं त हिकड़ो एडवर्ब के एडजेक्टिव जी माना में कीअं थो इजाफो करे। ॾिसो मिसाल तौर आहे शी इज ब्यूटीफुल, त हिते भाई सफिक्स ऐं प्रीफिक्स जी ॻाल्हि करे असां कंदा आहियूं त ly ते लफ़्ज़ ख़तम थींदड़ उहे एडवर्ब आहिनि, ful ते लफ़्ज़ ख़तम थींदड़ उहे एडजेक्टिव आहिनि। त शी इज ब्यूटीफुल, ब्यूटीफुल छा आहे एडजेक्टिव आहे, शी इज ब्यूटीफुल यानी खूबसूरत आहे। असां हिते लिखूं
शी इज वेरी ब्यूटीफुल। त वेरी जेका छा आहे हिकिड़ो एडवर्ब आहे। चलो ही खूबसूरत आहे पर तमाम खूबसूरत आहे। खूबसूरत तमाम खूबसूरत। शी इज ब्यूटीफुल, शी इज वेरी ब्यूटीफुल। ब्यूटीफुल का आ गया एडवर्ब आया। त हिते जाए थो त हिकिड़ो एडवर्ब के एडजेक्टिव जे माना में की इजाफो करे थो। असां आखिरी हिकिड़ो एग्जांपल वठंदासीं त ॾिसंदासीं त हिकु एडवर्ब ॿिए एडवर्ब जे माना में कीअं इजाफो करे। मिसाल तौर आहे कामरान फाट। फाट जेका सेकंड फॉर्म है फाइट जो। ब्रेवरी मु तो ऑलरेडी बतायो त ब्रेवरी एल वाई से खत्म थियण लफ्ज छा आहे एडवर्ब है। त कामरान फाट ब्रेवरी। कामरान बहादुरी सां मिलियो। कामरान बहादुरी सां मिलियो पर असां इते वेरी के ऐड कयूं। वेरी वरी छा आहे एडवर्ब आ। कामरान फाट वेरी ब्रेवरी। कामरान तमाम घणी बहादुरी सां मिलियो। कामरान तमाम घणी बहादुरी सां मिलियो त हिकड़े एडवर्ब ॿिए एडवर्ब जे माना में इजाफो कयो। त हिते ज़ाहिर थियो त हिकड़ो एडवर्ब के वर्ब जे माना में इजाफो कीअं थो करे ऐं हिकड़ो वेरी एडवर्ब जेका ब्यूटीफुल जे माना में कीअं इजाफो कयो आहे त वेरी ब्रेवरी जे माना में कीअं इजाफो कयो आहे। मिसाल तौर असां हिकड़ो ॿियो एग्जांपल वठूं। She is extremely beautiful। त ॾिसो अॻे ब्यूटीफुल जेका छा आहे एडजेक्टिव आहे ऐं एक्सट्रीमली जेका छा आहे हिकिड़ो एडवर्ब आहे। अहिड़े तरीक़े सां इन्हनि जा सेंटेंसेस त फोर तरह थी सघनि था। त मूं तव्हांखे इन्हनि जा टे एग्जांपल हिकिड़े प्रॉपर वे सां ऐं प्रॉपर इन जे एग्जांपल सां ॿुधायो। आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे उहो कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह के हवाले।